साथियों, अस्सलाम वालेकुम। जनाब सदर, अज मुझी तकरीर जो उन्वान है सिंध जी सकाफत। जनाब सदर, आऊं पंहिंजी तकरीर जी शुरुआत हिन बैत सां कंदसि। काल पुछो के रस्ते वेंदे आखिर कहिड़ो देस आहे तुंहिंजो। मूं त चयो मां सिंधी आहियां, सिंधड़ी जिंदड़ी देस आहे मुंहिंजो। हूअं त आदम ज़ादी आहियां, टोपी अजरक वेस आहे मुंहिंजो। जनाब सदर, जॾहिं दुनिया गारनि में रहंदी हुई, जॾहिं इंसान अनपढ़ जाहिल जगरी हुआ, जॾहिं उहे बदन ते वरनि जा पता पाईंदा हुआ, जॾहिं इल्मु इंसाननि खां परे परे हो, तॾहिं सिंधी माण्हू मुंहंनि जे दड़े जड़े जदीद शहर में रहंदा हुआ, जदीद शहर में रहंदा हुआ। जनाब सदर, सिंध जी सकाफ़त दुनिया जी शानदार सकाफ़त आहे, जंहिंमें औरतुनि जा वेस ऐं मर्दनि जा लिबास इंतिहाई ख़ूबसूरत ऐं ख़ासि आहिनि। प्यारा ऐं पुरकशिश आहिनि, प्यारा ऐं पुरकशिश आहिनि। पटका हुजनि या अजरकू, पटका हुजनि या अजरकू, टोपिन में मोती ऐं टिकू, लाहे पई सूंहं जी सुकूं, लाहे पई सूंहं जी सुकूं। जनाब सदर, सखर बकर सिंधु दरिया सामुंड कीचड़ कारूचर उत्तर लाहौर कराची कश्मीर कोहिस्तान जा इलाइक़ा असांजी सिंध जी सूंहं आहिनि, सिंध जी सकाफ़त आहिनि, सिंध जी शान आहिनि, सिंध जी मान आहिनि। आख़िर में ही पिक्चर मां पंहिंजी जाइ वठंदसि। अखियुनि जी समुंड जा खिलाड़ी असीं, अखियुनि जी समुंड जा खिलाड़ी असीं, मता केरु सम्झे अनाड़ी असीं, कयूं जब सिंध ॾे मेरूं अखियूं, उन्हनि लाइ सुबती कुआरी असीं, उन्हनि लाइ सुबती कुआरी असीं। महिरबानी, listen to me carefully. I love Sindh as my mother loves me.